Biology, class now, chapter 7, lesson 3, photosynthesis, रोशनाई तरकीब वारो अमल। आवां बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼु के लेक्चर जो मौजू आहे फोटोसिंथेसिस, रोशनाई तरकीब वारो अमल। फोटोसिंथेसिस, रोशनाई तरकीब वारो अमल Photosynthesis is the fundamental process in which basic organic molecules and oxygen are produced for all biomolecules and living organisms. Photosynthesis जानदार शयुनि ऐं सभिनी बायोमॉलिक्यूलनि लाइ ऑक्सीजन ऐं बुनियादी नामियाती मॉलिक्यूल पैदा कंदड़ अमल आहे. This process is carried out by chlorophyll containing organisms like plants, algae, some protozoans and some bacteria. फोटोसिंथेसिस जो जेको बायोकेमिकल अमल आहे उहो उन हर जानदार में थींदो आहे जन मंझि क्लोरोफिल मौजूदु हुजे. मिसाल जे तौर ते बूटनि जे बारे में त तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि में क्लोरोफिल मौजूदु हूंदो आहे, पर बूटनि खां सवाइ कुझु अलगाए थियनि था, प्रोटोज़ोन्स थियनि था ऐं के बैक्टीरिया पिणु थियनि था जिन जे अंदरि क्लोरोफिल मौजूदु हूंदो आहे. तंहिंजे करे उहे सभई पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि. सो असां उन्हनि खे ऑटोट्राफ पिणु सॾींदा आहियूं, यानी पंहिंजो खाधो पाण तयारु कंदड़. वर्ड फोटो मीन्स लाइट एंड सिंथेसिस मीन्स टू प्रिपेयर. लफ़्ज़ फोटोसिंथेसिस ॿिनि लफ़्ज़नि मां ठहियल आहे. फोटो जो मतिलबु आहे रोशनी ऐं सिंथेसिस जो मतिलबु आहे तयारु करणु, रोशनीअ जी मदद सां तयारु करणु. तंहिंजे करे इहे ॿूटा हुजनि या अलगाए हुजे या प्रोटोज़ोन्स हुजनि या बैक्टीरिया हुजनि, उहे ॾींहं जे वक़्तु सिज जी रोशनी खे हासिल करे ऐं पोइ ऑर्गेनिक मॉलिक्यूल ऐं ऑक्सीजन तयारु कंदा आहिनि. इहे ऑर्गेनिक मॉलिक्यूल ॿियनि बायोमॉलिक्यूल्स लाइ ज़रूरी हूंदा आहिनि. इन्हनि ई ऑर्गेनिक मॉलिक्यूल्स मंझां ॿिया बायोमॉलिक्यूल्स ठहंदा आहिनि ऐं जानदार शयुनि जे लाइ पिणु इहे ऑर्गेनिक मॉलिक्यूल ऐं ऑक्सीजन ज़िंदा रहण जे लाइ, ग्रोथ करण जे लाइ तमामु ज़रूरी शयूं आहिनि. Plants utilize simple inorganic molecules, carbon dioxide and water, which react by using light energy in the presence of pigments like chlorophyll to form glucose and oxygen. जेकॾहिं बूटनि जी असां ॻाल्हि कयूं ख़ासि तौर ते, इहे पंहिंजे ख़ासि हिकिड़े पिगमेंट क्लोरोफिल जी मदद सां गैर नामियाती मादनि खे खणंदा आहिनि, जीअं कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी. इन्हनि गैर नामियाती मादनि खे सिज जी रोशनी ऐं क्लोरोफिल जी मौजूदगीअ में मिलाए इन्हनि मंझां नामियाती मादा जीअं ग्लूकोज़ ऐं ॿी ऑक्सीजन तयारु कंदा आहिनि. इहा ऑक्सीजन साह खणण जे लाइ कमु ईंदी आहे ऐं इहो ग्लूकोज़ बुनियादी बायोमॉलिक्यूल आहे जंहिं मंझां ॿिया बायोमॉलिक्यूल ठहंदा आहिनि, जंहिं मंझां जानदार पंहिंजो खाधो हासिल कंदा आहिनि, तवानाई हासिल कंदा आहिनि. Chlorophyll is the green pigment found in the chloroplast of plant cell. Chlorophyll बूटनि जे जीव गणनि में क्लोरोप्लास्ट अंदरि हिकु साए रंग जो मादो आहे. It captures a specific part of visible light only. इहो शमसी तवानाई जे हिकिड़े ख़ासि हिसे खे जज़ब कंदो आहे. Therefore it is not a reactant. तंहिंजे करे इहो हिकिड़ो reactant कोन्हे को, but absorbs energy needed to drive a reaction. पर इहो कीमियाई अमल खे शुरू करण जे लाइ तवानाई जज़ब कंदो आहे. In other words, या ईअं तव्हां चई सघो था, photosynthesis converts light energy into chemical energy. रोशनाई तरकीब वारो अमल शमसी तवानाईअ खे कीमियाई तवानाई में तब्दील कंदो आहे. तव्हांखे ही क्लोरोफिल जा मॉलिक्यूल्स ॾिसण में ईंदा हूंदा. इन्हनि ते फोटॉन्स जीअं किरंदा त इहे छा कंदा, जो क्लोरोफिल मॉलिक्यूल्स जे इलेक्ट्रॉन खे एक्साइट कंदा. ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहे रेडिएशन्स इलेक्ट्रॉननि खे एक्साइट कंदा आहिनि ऐं उन्हनि खे आयोनाइज़ कंदा आहिनि. जॾहिं इन्हनि मंझां इलेक्ट्रॉन आयोनाइज़ थींदा, उहे ख़ारिज थी करे इलेक्ट्रॉन चेन में हलिया वेंदा. पाणीअ जो मॉलिक्यूल बूटा हेठां ज़मीन मां खणंदा आहिनि, जेको ज़ाइलम जी मदद सां अची पननि ताईं पहुचंदो, पननि में मौजूदु क्लोरोफिल ताईं पहुचंदो ऐं उते इहो पाणी जो मॉलिक्यूल टुटंदो त उन मां ऑक्सीजन पैदा थींदी, जेका फोटोसिंथेसिस जे अमल में बाय प्रोडक्ट तौर ते पैदा थींदी आहे ऐं असांखे जानवरनि खे बूटनि खे साह खणण जे लाइ कमु ईंदी आहे.
ॿी हाइड्रोजन पैदा थी। इहे हाइड्रोजन आयन्स जेके आहिनि इहे साॻियो ई अंदरि असांजी क्लोरोफिल जी मदद सां, क्लोरोप्लास्ट जी मदद सां जीव घरड़े जे अंदरि ई रहंदा आहिनि, माइट्रोकॉन्ड्रिया जे अंदरि ई रहंदा। हाणे इहे इलेक्ट्रॉन जीअं अॻिते वेंदा त इहे वञी करे एटीपी खे तयारु कराईंदा, वञी करे ॿिया इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट, जेका इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन आहे उनजी मदद सां क्लोरोफिल मॉलिक्यूल सां वरी ॿियनि सां टकराइजंदा ऐं उतां छा कंदा, वरी इलेक्ट्रॉन खे उतां आयोनाइज़ करे ॿाहिरि ख़ारिज कंदा। उहे इलेक्ट्रॉन अॻिते वञी करे NADP खे NADPH में तब्दील कंदा। जेका हाइड्रोजन हेॾां पैदा थी उहा हिन NADPH में अची करे अटैच थी वई। हाणे इहा NADPH ऐं हीअ जेका ATP आहे इहा उहा तवानाई आहे जेका असां चयोसीं त इहा कीमियाई तवानाई में तब्दील थी वई। हाणे इहे ATP ऐं NADPH वरी छा कंदा, जो ग्लूकोज़ जी तयारीअ जे लाइ तवानाई फराहम कंदा। फोटोसिंथेसिस जो अमल आहे, क्लोरोफिल में थिए थो, शमसी तवानाई आई उनखे कीमियाई तवानाई में तब्दील कनि था ऐं पोइ वरी ग्लूकोज़ तयारु थींदो आहे। उन ग्लूकोज़ जे अंदरि फ्रूट्स, अनाज, सब्जियूं, उन्हनि जे अंदरि कीमियाई तवानाई पोटेंशियल एनर्जी जी सूरत में मौजूदु हूंदी आहे, महफ़ूज़ थियल। The fundamental molecule produced during photosynthesis is simple sugar, for example glucose. रोशनाई तरकीब वारे अमल जे दौरान बुनियादी हिकिड़ो मॉलिक्यूल जेको पैदा थिए थो सो हिकु सादी शुगर हूंदो आहे, मिसाल जे तौर ते ग्लूकोज़। इहो सादी शुगर जो हिकिड़ो मिसाल आहे। Glucose utilized in most of the metabolism of plant to produce secondary products, for example starch, polysaccharides. इन ये ग्लूकोज़ खे बूटा पंहिंजी मेटाबॉलिज्म में इस्तेमालु कंदा आहिनि ऐं उन मंझां सेकेंडरी प्रोडक्ट्स स्टार्च ऐं पॉलीसेकेराइड्स तयारु करे वठंदा आहिनि। Plants also use carbohydrates to form fats, proteins and other chemicals like nucleic acids. बूटा वरी कार्बोहाइड्रेट्स खे इस्तेमालु करे उन्हनि मंझां चर्बी, प्रोटीन्स ऐं ॿिया कीमियाई मादा जीअं न्यूक्लिक एसिड्स वग़ैरह तयारु कनि था। This glucose is also used in respiration as a reactant to produce energy for the metabolism of living organisms. ग्लूकोज़ खे रेस्पिरेशन वारे अमल में हिकु रिएक्टेंट तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं उन जे मंझां तवानाई हासिल कई वेंदी आहे जेकी जानदार शयूं पंहिंजे जिस्मनि जे अंदरि थींदड़ मेटाबॉलिज्म में इस्तेमालु कंदियूं आहिनि। ग्लूकोज़ आहे तयारु थियो फोटोसिंथेसिस जे अमल मां, कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ खे मिलाए करे बूटनि ग्लूकोज़ तयारु कयो। इहो ग्लूकोज़ ॾींहं जे वक़्तु तमामु घणे मिक़दार में पैदा थींदो ऐं उहो तब्दील थींदो स्टार्च में। राति जे वक़्तु इन जी जेका तब्दीली आहे ग्लूकोज़ जी स्टार्च में उहा स्लो हूंदी आहे, छो त ॾींहं जे वक़्तु ग्लूकोज़ फोटोसिंथेसिस यानी उस जी मदद सां तमामु घणो ठहंदो आहे, तंहिंजे करे अमल बि तेज़ थींदा आहिनि पिया। इहो ई ग्लूकोज़ वरी जॾहिं असां खाईंदा आहियूं, ॿिया जानवर खाईंदा आहिनि त रेस्पिरेशन जे दौरान छा थींदो आहे त टुटंदो आहे, इन मंझां तवानाई ऐं कार्बन डाइऑक्साइड पैदा थींदी आहे, पाणी पैदा थींदो आहे। इहा तवानाई मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में असांखे कमु ईंदी आहे, जानवरनि खे कमु ईंदी आहे। ग्लूकोज़ सक्रोज़ में पिणु तब्दील थींदो आहे। इहो ई ग्लूकोज़ नाइट्रेट्स में, फास्फेट्स में तब्दील थींदो, न्यूक्लियोटाइड ठहंदा, न्यूक्लिक एसिड्स ठहंदो आहे। इन ई ग्लूकोज़ मंझां सेकेंडरी प्रोडक्ट्स ठहंदियूं, पोटेशियरी प्रोडक्ट्स ठहंदियूं, नाइट्रेट्स तयारु थींदा आहिनि, अमाइनो एसिड्स तयारु थींदा, प्रोटीन्स तयारु थींदियूं। इन ई ग्लूकोज़ जी मदद सां स्टार्च ठहंदो, स्टार्च जी मदद सां वरी फैट्स ठहंदियूं। इहे ई फैट्स वरी असांजे जिस्मनि मंझि जानवरनि जे अंदरि चर्बीअ जी सूरत में मौजूदु हूंदियूं आहिनि, ॿूटनि जे अंदरि वरी आयल्स जी सूरत में असांखे इहे मिलंदा आहिनि। Plants are not the only organisms which depend on photosynthesis, but animals also depend on phototrophs. ॿूटा ई सिर्फ़ु उहे जानदार कोन्हनि के जेके फोटोसिंथेसिस ते भाड़ींदा हुजनि। हाणे ॿूटनि खे जेको पंहिंजो खाधो मिलंदो आहे उहो बि फोटोसिंथेसिस मां मिलंदो आहे। खाधो तयारु कंदा त उहो खाधो पाण पिणु वापराईंदा आहिनि, उन इहा ई वरी ग्लूकोज़ मंझां उन्हनि जा ॿिया जेकी वॾा मॉलिक्यूल आहिनि उहे तयारु थींदा आहिनि ऐं ॿूटो जेको आहे ग्रोथ कंदो आहे। न रुॻो ॿूटनि जे लाइ फोटोसिंथेसिस ज़रूरी लाज़मी हूंदो आहे, पर उन सां गॾोगॾु जानवर जेकी हेटोट्राफ हूंदा आहिनि यानी पंहिंजो खाधो पाण तयारु न करे सघनि, उहे पिणु फोटोट्राफ्स ते ई भाड़ींदा आहिनि। फोटोट्राफ्स ॿिनि लफ़्ज़नि मां ठहियल आहे, फोटो यानी फोटॉन्स मां वरितल आहे, ट्राफ यानी उन्हनि जी मदद सां खाधो तयारु कंदड़। सो फोटॉन्स जी मदद सां खाधो तयारु कंदड़ ॿूटनि सां गॾोगॾु उहे जानदार पिणु आहिनि जंहिंजे अंदरि क्लोरोफिल मौजूदु हूंदो आहे। उन्हनि में साइनोबैक्टीरिया अची थो वञे, ॿिया कुझु बैक्टीरिया अची था वञनि पिया। These organisms utilize the molecules of phototrophs as food molecules. Animals यानी हेटोट्रॉफ जेके बि थियनि था उहे समूरा या ॿूटा पिणु
जेकी बि फोटोट्राफ खाधो तैयार कंदा आहिनि उन्हनि फूड मालिक्यूल्स खे इहे जानवर हेटरोट्राफ्स ऐं ॿूटा जेके आहिनि खाधो खुराक जे तौर ते इस्तेमालु कंदा आहिनि. If an animal is herbivorous, it feeds directly on plants. जेकॾहिं को जानवर हर्बीवोर आहे यानी उहो सब्जी खोर आहे त उहो सिधीअ रीति ॿूटा खाईंदो, सब्जी खाईंदो, गाह खाईंदो. मिसाल जे तौर ते जीअं मेंह बकरी आहे त उहे गाह खाईंदा आहिनि. हाणे गाह जी सूरत में अंदरि उन्हनि में जेका तवानाई हूंदी आहे उहा साॻियो ई हुननि जे जिस्म में ट्रांसफर थींदी. If an animal is carnivorous, पर जेकॾहिं को जानवर वरी गोश्त खोर आहे, it depends on those animals which feed on plants. इहो गोश्त खोर जानवर वरी उन्हनि जानवरनि खे खाईंदो आहे जेके वरी ॿूटा खाईंदा आहिनि. मिसाल जे तौर ते शींहुं आहे, उहो खाईंदो आहे मेंह खे, बकरी खे, हरणी खे. हरणी मेंह बकरी वरी ॿूटनि खे खाईंदियूं आहिनि. तंहिंजे करे ॿूटा जेके आहिनि यानी बुनियादी तौर ते उहे ई खाधे ऐं तवानाई जो ज़रियो थिया. These feeding sequences and relationships are called as food chains. इहे खाधे जा जेके तालुक आहिनि, खाधे जा जेके रिश्ता आहिनि, असां उन्हनि खे खाधे जी ज़ंजीर फूड चेन सॾींदा आहियूं. On the other hand, photosynthesis is the only process which produces free oxygen by splitting water. ॿिए पासे खां फोटोसिंथेसिस जे अमल खे तव्हां ॾिसो त इहो वाहिद अमल आहे जेको पाणीअ जे मालिक्यूल खे टोड़े उन मां आज़ाद ऑक्सीजन पैदा कंदो आहे. This oxygen is utilized by all living organisms for respiration to produce energy for metabolism. इहा ई आज़ाद ऑक्सीजन सभई जानदार इस्तेमालु कंदा आहिनि ऐं जीवघर जे अंदरि माइट्रोकोन्ड्रिया में ग्लूकोज सां इन जो रिएक्शन कराए उन मंझां मेटाबॉलिज्म जे लाइ तवानाई हासिल कंदा आहिनि. मेटाबॉलिज्म जो मतिलबु तव्हांखे यादि हूंदो त समूरियूं जानदारनि जिस्मनि जे अंदरि जेके बि तब्दीलियूं थियनि थियूं असां उन्हनि खे मेटाबॉलिज्म चऊं था. हाणे इहे समूरियूं तब्दीलियूं मालिक्यूल ठहंदा हुजनि या मालिक्यूल टहंदा हुजनि उन्हनि जे लाइ तवानाई खपंदी आहे. उहा तवानाई इन ऑक्सीजन खे रेस्पायरेशन में इस्तेमालु करे हासिल कई वेंदी आहे. Without oxygen, living organisms cannot survive. ऑक्सीजन खां सवाइ जानदार शयूं ज़िंदा रही नथियूं सघनि. Through photosynthesis, quantity of carbon dioxide and oxygen in nature is maintained by plants. फोटोसिंथेसिस वारे अमल जे ज़रिए ई ॿूटा असांजे माहौल में कार्बन डाइऑक्साइड ऐं ऑक्सीजन जे विच में तवाज़ुन खे बरक़रार रखनि था. इहे ॿूटा कार्बन डाइऑक्साइड जेका ख़ारिज थिए थी माहौल में गॾु थिए थी उनखे खणंदा आहिनि ऐं उन खे कार्बन डाइऑक्साइड खे पाणीअ सां मिलाए ग्लूकोज में ऐं ऑक्सीजन में तब्दील कंदा आहिनि. वरी उहा ऑक्सीजन साॻियो ई माहौल में ईंदी आहे यानी कार्बन डाइऑक्साइड खे खणी ऑक्सीजन ॾींदा आहिनि. वरी असां ऐं ॿिया जानवर ऐं ॿूटा साह खणण वारे अमल जे दौरान ऑक्सीजन खणी वरी कार्बन डाइऑक्साइड माहौल में ख़ारिज कंदा आहिनि. During photosynthesis, plants consume carbon dioxide and release oxygen in environment. फोटोसिंथेसिस जे दौरान ॿूटा छा कंदा आहिनि, कार्बन डाइऑक्साइड खे जज़ब कंदा आहिनि, कार्बन डाइऑक्साइड ख़र्च कंदा आहिनि ऐं ऑक्सीजन खे माहौल में रिलीज कंदा आहिनि या पैदा कंदा आहिनि. कार्बन डाइऑक्साइड हैज अ प्रॉपर्टी टू एब्जॉर्ब हीट ऑफ सन. कार्बन डाइऑक्साइड में हिकिड़ी ख़ासियत थिए थी त उहा सिज जी गर्मीअ खे जज़ब कंदी आहे. If its quantity increases in environment, there will be an increase in an environmental temperature on Earth called global warming. हाणे जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड पंहिंजी हद खां वधीक मिक़दार में माहौल में जमो थी वई त उहा छा कंदी, ज़मीन ते वधीक सिज जी गर्मीअ खे जज़ब कंदी ऐं ज़मीन जे गोले खे गरम कंदी. असां ज़मीन जे गोले खे चवंदा आहियूं ग्लोब ऐं गरम थियण खे चवंदा आहियूं वार्म. तंहिंजे करे असां ज़मीन जी चौधारी जेका कार्बन डाइऑक्साइड गर्मी गॾु करे ज़मीन जे गोले खे गरम करे थी त इन अमल खे चइबो आहे ग्लोबल वार्मिंग. Photosynthesis keeps the quantity of carbon dioxide maintained in environment. For example, indirectly keeping the concentration of carbon dioxide to maintain the temperature of Earth. रोशनाई तरकीब वारो अमल, ॿूटा इन रोशनाई तरकीब वारे अमल जे ज़रिए कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार असांजे माहौल में हिकिड़े तवाज़ुन में बरक़रार रखनि था. मिसाल जे तौर ते उहे छा कंदा आहिनि त कार्बन डाइऑक्साइड खे अणसिधी रीति हू जज़ब कंदा आहिनि जॾहिं त उहे असांजे माहौल में इन कार्बन डाइऑक्साइड जी कंसंट्रेशन खे इनडायरेक्टली तवाज़ुन में रखनि था. ईअं उहे असांजे धरतीअ जो जेको गर्मी पद आहे उनखे पिणु मेंटेन कंदा आहिनि. असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.